जॾहिं हिंदुनि दरियाशाह जी आराधना कई हुई त 3 ॾींहं आकाशवाणी थी हुई। आकाशवाणी में चयो वियो हो कि मां नसरपुर में रतनराय जी पत्नी देवकीअ जे कुख मां 8 ॾींहंनि खां पोइ जनमु वठंदुसि। ठीक आकाशवाणीअ जे मुताबिक़ 8 ॾींहुं सांझीअ जो गांइ जे मोटण वक़्तु रतनराय जी पत्नी देवकीअ 3 पुट खे जनमु ॾिनो। हुन जा 2 पुट पहिरीं हुआ। वॾो पुटु हुयो सोभराज, नंढो हुयो मेटूमल। उन वक़्तु नसरपुर में आकाश ऐं माहौल ॾिसण वारो हुयो, तमामु ई अलॻि, तमामु सुठो, ऐं माण्हुनि खे लॻो कि कुझु ख़ासि थियण वारो आहे। ऐं इहो ठठे में किन किन खे नज़र आयो त हिंदुनि खे लॻो कि असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे, बालक जनमु वरितो आहे। ॿारु तमामु सुहिणो, सूरत ॾिसण वठां हुन में अलॻि रूहानी कशिश, इहा ॻाल्हि फैलिजी वई। ऐं साण इहा ॻाल्हि थी कि ॿारु माउ खां खीरु पीए ई कान पियो। देवकीअ ॾाढी कोशिशि कई, ॿारु खीरु न पियो वठे। ॾाढी मुश्किल सां उन जो वात खोलियो त वात में देवकीअ ॾिठो दरियाशाह अंदरि वेही रहियो आहे। उन में पाणीअ जा जीव जंतु बि आहिनि ऐं हिकिड़ो मच्छीअ ते सवारु ॿुढो अछी दाढ़ीअ वारो बेन खे नज़र आयो ऐं वात बंदि थी वियो। इहा ॻाल्हि देवकीअ पंहिंजे मुड़ुसु रतनराय खे ॿुधाई। रतनराय बि हैरान हुयो। रतनराय वियो ब्राह्मण सां ॻाल्हि कई त ब्राह्मण चयो कि लॻे थो हिन ॿार जो को दरिया सां लाॻापो आहे, त तव्हां दरिया जी ॾात ॾेई ॾिसो। त बालक खे दरिया जी ॾात ॾिनी वई। ॾात ॾियण खां पोइ ॿार थञ वठणु शुरू कई ऐं इहा ख़बर सॼे ॻोठ में फैलिजी वई कि ॿार थञ वठणु शुरू कई आहे ऐं सभई तमामु घणो ख़ुशि थिया। परियां परियां माण्हू हिन बालक खे ॾिसण ईंदा रहिया कि ठठे मां बि आया। 6 ॾींहं ताईं माण्हू ईंदा रहिया। 6 ॾींहुं सॼो ॻोठु कठो थियो। 6 ॾींहुं सॼो ॻोठु कठो थियो ऐं ब्राह्मण वेद मंत्रनि जो उच्चारण करे पूॼा कई ऐं छठी ठाही ऐं छठी वाचे करे ब्राह्मण बालक जो नालो उदयचंद रखियो। जीअं ई 8 ॾींहं पूरा थिया त मिर्गशाह मुखीअ ऐं पंहिंचनि खे घुरायो। मिर्गशाह चयो तव्हांजा 8 ॾींहं पूरा थिया, हाणे तव्हां इस्लाम क़बूलु कयो। त मुखीअ वरायो कि असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे। जीअं आकाशवाणी थी हुई त मुर्शिद जो जनमु नसरपुर में रतनराय जे घर थियो आहे ऐं जीअं तव्हांखे खपे त तव्हां उन जी दरियाफ़्त कयो, कंहिंखे मोकिले ऐं कंफर्म कयो। ऐं जेकॾहिं पक थी वञे त ठीकु आहे, जे न त पोइ असां जेकी तव्हां चवंदव असां हाज़िर आहियूं। ऐं मूंखे इहो बि चयो त तव्हां बि पंहिंजे मुर्शिद जे सलाह खां सवाइ कोई कमु कान कंदा आहियो, त असां बि पंहिंजे मुर्शिद खां पुछी अॻिते इहो क़दमु वठंदासीं। त अहे वज़ीर चयो वरी उहा ई ॻाल्हि, साईं जे मुर्शिद जो जनमु थियो आहे ऐं मुखी साहिबु चया आहिनि त 5 ॾींहंनि खां पोइ अची तव्हां सां गॾिजंदो। 5 ॾींहंनि जो ॿारु तव्हांखे छा सम्झाईंदो? त मुखीअ चयो असांखे पूरो भरोसो आहे, तव्हां ख़ातिरी कयो कि हिन जो जनमु थियो आहे या न। उन खां पोइ जीअं बि थींदो असां करण जे लाइ तयारु आहियूं। त अहे वज़ीर खे मिर्गशाह चयो त तूं नसरपुर वञी करे ख़ातिरी करे अचु ऐं पाण ई। उन खां पोइ सभई मुखी ऐं पंच सभई
मेघ शाह खां मोकिलाए ऐं हलिया विया। जीअं ई 8 ॾींहं पूरा थिया त मेघ शाह मुखीअ ऐं पंहिंचनि खे घुरायो। मेघ शाह चयो, तव्हांजा 8 ॾींहं पूरा थिया, हाणे तव्हां इस्लाम क़बूल कयो। त मुखीअ वरायो कि असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे। जीअं आकाशवाणी थी हुई त मुर्शिद जो जनमु नसरपुर में रतन राय जे घर थियो आहे ऐं जीअं तव्हांखे खपे त तव्हां उन जी दरियाफ़्त कयो, कंहिंखे मोकिले ऐं कंफर्म कयो, ऐं जेकॾहिं पक थी वञे त ठीकु आहे, जे न त पोइ असां जेकी तव्हां चवंदव असां हाज़िर आहियूं। ऐं मूंखे इहो बि चयो त तव्हां बि पंहिंजे मुर्शिद जे सलाह खां सवाइ कोई कमु कान कंदा आहियो, त असां बि पंहिंजे मुर्शिद खां पुछी अॻिते इहो क़दम वठंदासीं। त अहे वज़ीर चयो, वरी उहा ई ॻाल्हि, साईं जे मुर्शिद जो जनमु थियो आहे ऐं मुखी साहिबु चया आहिनि त 5 ॾींहंनि खां पोइ अची तव्हां सां गॾिजंदो, 5 ॾींहंनि जो ॿारु तव्हांखे छा सम्झाईंदो? त मुखीअ चयो, असांखे पूरो भरोसो आहे, तव्हां ख़ातिरी कयो कि हिन जो जनमु थियो आहे या न, उन खां पोइ जीअं बि थींदो असां कमु करण जे लाइ तयारु आहियूं। त अहे वज़ीर खे मेघ शाह चयो त तूं नसरपुर वञी करे ख़ातिरी करे अचु ऐं पाण ई। उन खां पोइ सभई मुखी ऐं पंच सभई मेघ शाह खां मोकिलाए ऐं हलिया विया। जॾहिं मुखी ऐं पंच हलिया विया त अहे वज़ीर मेघ शाह खे चयो, अलीजा, मां दरिया ते वञी जिंद पीर ख्वाजा खिजर खे इल्तिजा कंदुसि ऐं उन्हनि खां पुछंदुसि छा कंहिं हिंदूअ जे घर मुर्शिद जो जनमु थियो आहे, त मूंखे मन में ई ख़बर पइजी वेंदी। इहो चई मां बादशाह खां मोकिलाए अहियो वज़ीर हली वियो। सॼी राति दरिया जे किनारे वेठो रहियो ऐं ॿाॾाईंदो रहियो। जिंद पीर, दरिया जा स्वामी, ख्वाजा खिजर मूंखे ॿुधायो त छा कंहिं हिंदूअ जे घर हुननि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे। सॼी राति गुज़री वई। सुबुह जो जल मां आवाज़ु आयो, हा, हिंदुनि जे घर हुननि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे ऐं मां तो वटि अचां थो। जॾहिं इहे अखर ॿुधिया त इहो त हैरान थी वियो ऐं ॾिठई त दरिया मां दरिया शाह हिनखे नज़र आयो ऐं हिन जे अॻियां गश खाई किरी पियो। जॾहिं होश आयुसि त ॾिठई त दरिया ते हिकिड़ो नौजवान घोड़े ते सवार हलंदो थो वञे, ईअं थो हले जीअं घोड़ो धरतीअ ते हलंदो आहे, ऐं जॾहिं घोड़ो धरतीअ ते हलंदो आहे त मिटी उॾामंदी आहे, उन ई नमूने दरिया ते जॾहिं हू हले पियो त पाणी उॾामे पियो। हलंदे हलंदे हू हिन जे भरिसां अची वियो त हीउ हैरान बेहोश थी वियो त इनखे दरिया शाह दर्शन ॾिनो, कोमल दृष्टि विधी ऐं सुजाॻ थियो। सुजाॻ थी चवणु लॻो, तव्हां ई जिन पीर आहियो, तव्हां ई ख्वाजा खिजर आहियो, तव्हां ई वरुण देव आहियो, तव्हां ई जल देवता आहियो, तव्हां ई रक्षा करण वारा आहियो, वग़ैरह वग़ैरह। त दरिया शाह हिन खां पुछो कि सॼी राति तूं हिते जो वेठो रहे, तूं छाजे लाइ? त चई, मां तव्हां खां ॼाणणु थो चाहियां छा कंहिं हिंदूअ जे घर हुननि जो मुर्शिद जनमु वरितो आहे। दरिया शाह चयो, हा, वरितो आहे। त पोइ इहो वज़ीर थो पुछे कि तव्हां आहियो केरु? त दरिया शाह चयो, मां उॾेरोलाल आहियां,
मां अमरलाल आहियां। मां नदियुनि जो मालिक, नदियुनि जो जलपति वरुण देव आहियां। मां सभिनी जा कार्य पूरा करण वारो आहियां। जेको जंहिं नमूने मुंहिंजी आराधना कंदो आहे, मां उन हिसाब सां हुन जा कार्य पूरा कंदो आहियां। जेको जंहिं रूप में ॾिसणु चाहींदो आहे, मूंखे उन रूप में ॾिसी सघंदा आहियो। इहो चई जलपति जल में समाइजी विया। इहो हैरान थी वियो, हुन कॾहिं सोचियो ई कान हुयो त ईअं बि थी सघंदो। इहो सिधो मिक्शा वटि आयो ऐं मिक्शा खे अची उन समूरो हाल ॿुधायो। मिक्शा चयो, तूं कीअं बि करे नसरपुर वञ ऐं ॿार खे मां वटि वठी अचु। तोखे जेकी बि करिणो पए तूं कर। मां चाहियां थो तूं ॿार खे मूं वटि वठी अचु।